आगाह कर रहे हैं त कराची में FI हवालानी ऐं गैर कानूनी करंसी मटासटा में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान लखे रुपयनि जी पर ॾेई करंसी, इनामी बांड ऐं सोन जा सिक्का हथ करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। FI PSCS मां जवाबदार मोहम्मद हारिस खे गिरफ़्तार करे वरितो। अवां खे आगाह कर रहे आहियूं इन अहम ख़बर जे हवाले सां त कराची में FI हवालानी ऐं गैर कानूनी करंसी मटासटा में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान लखे रुपयनि जी पर ॾेई करंसी, इनामी बांड ऐं सोन जा सिक्का हथ करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FI जवाबदार मोहम्मद हारिस खे गिरफ़्तार करे वरितो। अवां खे आगाह कर रहे आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में FI हवालानी ऐं गैर कानूनी करंसी मटासटा में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान लखे रुपयनि जी पर ॾेई करंसी, इनामी बांड ऐं सोन जा सिक्का हथ करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक, कराची में FI हवालानी कार्रवाई कई आहे, इन बाबति आगाह कजो। जी अब्दुल ख़ालिक, कराची में FI कार्रवाई कई आहे, इन बाबति आगाह कजो। हाँ जी, गैर मुल्की करंसी प्राइस बांड उन सां गॾोगॾु सोने जे जेके गैर मुल्की ख़रीद फ़रोख़्त कंदा आहिनि जवाबदार FI कराची ज़ोन पारां गिरफ़्तार कयो आहे। DG FI जो चवणु आहे त हीअ हवाला मंडी गैर कानूनी करंसी एक्सचेंज में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजो जेको हवाला मंडी ऐं ॿियो जेको गैर कानूनी एक्सचेंज में मुलविस हो गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद हारिस PSCS सां गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार हवाला मंडी गैर कानूनी करंसी एक्सचेंज में हो, जंहिंजे कब्ज़े मां 51 अमरीकी डॉलर, 266 सऊदी रियाल, 9450 जेका त थाई ऐं भारतीय ऐं हुन सां गॾोगॾु बरतानवी पाउंड ऐं ॿियो जेको बि रक़म आहे उहा जेका त उन वटां मिली आहे, जंहिं ते गिरफ़्तार जवाबदार वटां जेका ही गैर कानूनी करंसी मिली आहे। हिन में ही मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे त ख़रीद फ़रोख़्त कंदो बिगेर लाइसेंस जे करंसी एक्सचेंज मां ही जेको आहे त कारोबार करे रहियो हो। गिरफ़्तार जवाबदार वटां मोबाइल फ़ोन ऐं गैर कानूनी करंसी बि मिली आहे। हू डिजिटल जेको आहे त ख़रीद ऐं फ़रोख़्त कंदो हुयो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि जी करंसी ॾींदो, जेके हिन वक़्तु FI पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीकु आहे अब्दुल ख़ालिक, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।